खबरुनि अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे सिजावल मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं। इस्माइल सर्वे जी रिपोर्ट मुताबिक़ सिजावल में होप इस्पताल इंतज़ामिया पारां राशन विरहायो वियो। मुस्तकिन जो एहतजाज, राशन मनपसंद माण्हुनि खे ॾियण जो इल्ज़ाम। सिजावल में होप इस्पताल जी इंतज़ामिया पारां ग़रीब माण्हुनि में राशन विरहाइण वक़्तु केतिराई मुस्तहिक़ मर्द ऐं औरतूं ख़ाली हथें रवाना थी विया। उन मौक़े ते राशन वठण लाइ आयल ग़रीब मुस्तहिक़ औरतुनि ऐं मर्दनि जो चवणु हो त जॾहिं बि राशन विरहायो वेंदो आहे, लिस्टियूं तयारु करे पंहिंजे मनपसंद माण्हुनि सां गॾु चंद ग़रीब माण्हुनि खे ॾिनो वेंदो आहे, जॾहिं त राशन मुस्तहिक़ माण्हुनि लाइ हूंदो आहे। उन हवाले सां ज़रियनि खां मालूम थियो आहे त 30 कट्या राशन जा विरहाए फोटू सेक्शन कयो वियो आहे। मुस्तहिक़ माण्हुनि पारां सिहत खाते होप जे आला ऑफिसरनि ऐं ज़िलई इंतज़ामिया खां मुतालबो कयो त ग़रीब माण्हुनि लाइ आयल राशन में घोबियूं कंदड़ अमले ख़िलाफ़ जांच करे मुस्तहिक़ माण्हुनि खे राशन ॾिनो वञे।